ही ॾिसो हिकिड़ा तारीख़ी माग ऐं मुक़ाम जे मथां ही कब्रस्तान ठाहियो वियो आहे। ही उहो तारीख़ी माग ऐं मुक़ाम आहे जिते मोहम्मद बिन क़ासिम ऐं राजा ॾाहिर जी जंग थी हुई, जंहिंखे कलाकोट या रावण जो क़िलो चयो वेंदो। नबी बश ख़ान चयो हुयो त रावण जो क़िलो जेको हुयो, मोहम्मद बिन क़ासिम जॾहिं हमलो कयो त राजा ॾाहिर रावण जे क़िले में रहे पियो। ही उहो ई सॼो क़िलो आहे जंहिंखे बदकिस्मतीअ तां ही ॾिसो त मुक़ाम जी सूरत में तारीख़ी मागनि जे मथां दफ़न कयो वियो आहे। हालांकि ही ॾिसो सिंधु दरिया जो बेटा जो सिंधु दरिया हितां जो वहकिरो हूंदो, हिकु हिन पासे खां, ॿियो कलाकोट जे परे पासे खां सिंधु दरिया जो वहकिरो हूंदो हुयो, जिते मोहम्मद बिन क़ासिम अची दरिया टपी अची राजा ॾाहिर जी फ़ौजनि सां विड़ियो हुयो। अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो इन्हनि माण्हुनि खे को बि कंट्रोल कोन थो करे ऐं वञनि थियूं तारीख़ी मागनि ते क़बरूं वधंदियूं। ऐं हीउ ॾिसो, हीउ सॼो मुक़ाम ठाहे विया आहिनि माण्हू। इहो छो ठाहियो अथऊं, कंहिंजी मर्ज़ीअ सां ठाहियो अथऊं ऐं इन्हनि खे कंहिं छूट ॾिनी? छा ही बि कब्ज़ाखोरीअ जे हवाले सां जेको आहे सो हिकिड़ो ॿियो तरीक़ो आहे तारीख़ी मागनि ते कब्ज़नि करण जो, या इन्हनि खे पैसा ॾेई करे इहे शयूं कयूं वयूं आहिनि? गवर्नमेंट सिंध, वज़ीर आला सिंध खे मां गुज़ारिश कंदुमि त इन तरफ़ फ़ौरन जेको आहे सो एक्शन वठनि ऐं पंहिंजे अदारनि खे मुतहरिक कनि ऐं हिन तारीख़ी बाग खे तहफ़ुज़ ॾियनि। न छड़ो तहफ़ुज़ ॾियनि पर माण्हुनि जे लाइ घुमण जे लाइ ज़बरदस्त बंदो कनि, रोड रस्ता ठाहिनि ऐं माण्हुनि जी स्टॉल ऐं दुकान ठाहिनि। ऐं हिन ई जाइ ते, हिन ई शइ ते, हिन ई माग जे मथां हिकिड़ो तारीख़ी अजाइब घर बि हिते ई ठाहिनि। हीअ असांजा दोस्त आहिनि जिन सां मां गॾिजी हिन मोटरसाइकिल ते आयो आहियां ऐं हीअ असांजो ॿुधायमि तव्हांखे मां अतामंद जावेद साहब, हिन जी महिरबानी ऐं साईं जी महिरबानी सां असां हिते आया आहियूं कलाकोट तारीख़ी किसे ते। इंशाअल्लाह कंहिं दफ़े वरी ॿीहर वधीक तफ़सीलूं थींदियूं, कचहरियूं हिन ते। अलाह साईं तव्हांखे आबाद ऐं शाद रखे। अस्सलाम वालेकुम। अमजद दुरानी, कराची।